अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बरी कार आउं मारवी थईं। सबका पहिरीं शाबित कंदासीं हेडलाइंस। सियासत लाइ फौज के बदनाम न कयो वञे। पाकिस्तान फौज न हुजे हा त मुल्क टे टुकड़ा थी वञे। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त हू हुकूमत छॾे ॾींदो पर इस्तीफ़ा न ॾींदो। ऑपोज़िशन दबाव में अची पंहिंजा समूरा पता ज़ाहिर करे रहिया आहिनि। ज़रियनि मूजिब सियासी कमेटी जे इजलास में वज़ीर आज़म इमरान खान चयो त मशवरे लाइ कॾहिं बि शहबाज शरीफ़ सां गॾु न थींदसि, नई चोरनि जे दबाव में ईंदो। वज़ीर आज़म इमरान खान चयो त जेको परे वेंदो उहो पैसो लाइ वेंदो ऐं आवाम पारां उन्हनि खां पुछाणो संदन हक़ आहे। मौजूदा सूरतहाल बाद केॾो वॾो तूफ़ान ईंदो उन्हनि खे ख़बर नाहे। 27 मार्च ते तारीख़ी जलसो थींदो। वज़ीर आज़म इमरान खान चयो त बेतमादी रिथ दौरान उन सां केतिरा माण्हू गॾु हूंदा उन्हनि खे बि ख़बर नाहे। हुन वेड़ शुरू न कई आहे त हथ मथे कीअं करे। मार्च 1940 में पाकिस्तान पावर ठहराव मंजूर थियण जी खुशी में अॼु क़ौमी ॾियारो जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। वतन जी ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं ॾींहं जी शुरूआत कई वई। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में 31 तोपनि जी सलामी, लाहौर ऐं पेशावर में 21 तोपनि जी सलामी ॾिनी वई। इस्लामाबाद जी शकरपिड़िया ग्राउंड में यौम पाकिस्तान जी मुख्य तकरीब टिनी हथियारबंद फौजनि ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा दस्ता परेड में शामिल। सदर डॉक्टर आरिफ अलवी तकरीब में ख़ास मेहमान तौर शरीक। वज़ीर आज़म इमरान खान, वज़ावर वज़ीर परवेज़ खटक, आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा, पाक एरिया जो सरबराह एडमिरल मोहम्मद अमजद खान न्यासी, काबीना जा वज़ीर, सिफारतकार, उवासी में शिरकत कंदड़ परॾेही वज़ीर ऐं आवाम जो वॾो अंग तकरीब में शरीक। ख़ास मेहमान डॉक्टर आरिफ अलवी परेड जो मुआइनो कयो। इस्लामाबाद में हथियारबंद फौजी परेड आर्मेड कोर, आर्टिलरी ऐं एयर डिफेंस जे दस्ते महारती खारी जदीद J-10 मिराज जहाज़नि फ्लाई पास्ट जो मुज़ाहिरो कयो। चइनी सूबनि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जा सक़ाफ़ती कोर्स व तक़रीब के चार चंड लॻाए छॾिया। जिम्मेदार एटमी कुव्वत हैं और तमाम ममालिक के साथ अमन चाहते हैं, इनकी खुद मुख्तारी का एहतराम करते हैं और पुरअमन बकाए बाहमी के उसूलों पर कायम है और कायम रहेंगे। दुनिया को बताना चाहता हूं और दुश्मन कान खोल कर सुन ले कि हम अपनी सलामती और खुद मुख्तारी पर कभी कोई समझौता नहीं करेंगे। हमें यकीन है कि बाहमी इत्तेहाद और ताउन से तमाम चैलेंजेस का मुकाबला किया जा सकता है और किया जाएगा। पाकिस्तान ॾियारे ते सभिनी खे मुबारकबाद पेश करियां थो। पाकिस्तान में मुसलमाननि सां गॾु अक़लियतनि खे बि मुकमल आज़ादी हासिल आहे। समूरा इदारा जवरे जी बालादस्तीअ ते यकीन रखनि था। सदर आरिफ अलवी यौम पाकिस्तान जी मुख्य तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे हू OIC जे पढ़ी वज़ीरनि खे तकरीब में शिरकत ते भलीकार चवे थो। पाकिस्तान समूरनि मुल्कनि में अमन चाहे थो। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार एटमी ताक़त आहे। अहिड़ी रियासत जो क़याम ज़रूरी हो जिते अक़लियतनि खे जहिड़ा हक़ हुजनि। अॼु हू मुसावत, कानून ऐं इंसाफ़ जे अहद ते तजदीद कनि था। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां क़ौम खे यौम पाकिस्तान जूं वाधायूं। पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अॼु वतन लाइ जान क़ुर्बान करण वारनि खे ख़राज अक़ीदत पेश करण जो ॾींहुं आहे।
अज जो ॾींहुं करारदाद ते पाकिस्तान पेश कंदड़नि जी यादि ॾियारे थो। वॾड़नि असली मंज़िल खे हासिल करण लाइ जौहरी जदोजहद कई। पीपल्स पार्टी पहिरें ॾींहं खां कायदे आज़म जी सोच ऐं विजन ते अमल करे रही आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे पहिरियों आइन ॾिनो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ वॾी जदोजहद कई। मार्च 1940 खां शुरू थियल सफ़र सड़ाव न हो। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त क़ौमी जज़्बे ऐं हिम्मत जेको सफ़र इख्तियार कयो उहा हिकु नेमत हुई। अल्हम्दुलिल्लाह हाणे ॾुखियाईयूं आसानियुनि में बदिलजी रहियूं आहिनि। कराची में वॾे वज़ीर मादली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल जी मज़ार क़ाइद ते हासिरी। वॾे वज़ीर मादली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल मज़ार क़ाइद ते गुल रखिया। तक़रीब खे ख़िताब कंदे गवर्नर सिंध इमरान इस्माइल चयो आहे त क़ाइदे आज़म जेको रस्तो ॾेखारियो हुननि उन्हनि ते हलण जी कोशिश कई। हिन मुल्क खे उहो पाकिस्तान बणाइणो आहे जंहिंजो ख़्वाबु असांजे वॾड़नि ॾिठो हो।